थी अम्मा हेॾे मूं कंहिं कंहिं महिल कंदी आहे अली जो फासंदो आहियां वरी हेॾां फिरी हीअं भांडारे में हथु विझणी कंदो आहियां असल में अम्मा खे बाबे ते शक आहे भांडारे में पैसा उहो थो कढे पोइ बाबे ॾे सम्झंदी आहे पैसा मां कढंदो आहियां हालांकि उनजो ई कांटो खणी अम्मा एॾी सियाणी अथई राति जो सुम्हण वक़्तु भांडारो हंध में करे सुम्हंदी आहे वरी पकी रही निंड भांडारो जीअं पासो रहंदी आहे भांडारो खणी वरी हेॾे रखंदी आहे वरी भांडारो खणी वरी मुंहुं हीअं कंदी आहे वरी हेॾे रखंदी आहे मां उनजो ई कांटो खणी उतो ई खणंदो आहियां बस अरे रे ॻाल्हि त ॿुध मां जे भांडारे मां पैसा चोराईंदे शर्म नथो अचे मूंखे हा तोखे वरी ॻाल्हि ॿुधाई हे तार चंदी ॾिसे थो गेदर आवाज़ आहिनि ॻाल्हि त ॿुधो हे पराई जाइ में आयो आहे गेदर थो ॾिसे हा जेके अॻे ई ॿोॾिया वीचारा सतायल हितां हलिया विया आहिनि उन्हनि जा गेदर हेठि फाको थो करे उन्हनि जे घरनि मां रहियो खोड़ो सामान खणी मूंखे बि चोरीअ ते हिराईंदो हो माना हा ऐं इकरी बि नथो छॾे थांव थिपा बि खणंदो तोखे शर्म अचे थो ऐं मां त पंहिंजे अम्मा जीजल जी आहे न मुंहिंजी अमर आहे नी उन जा थो चोरायां पकड़ी जुम चवंदो आहियां अम्मा माफ़ कर उहा त जीजल आहे माफ़ बि कंदी हा अम्मा जीजल आहे नी माफ़ बि कंदी तूं त मूंखे इहो ॿुधाए बोर्ड ख़तमु थिए हिन घर जे मालिक ईअं तूं मिली वियो चवंदे दादा माफ़ कजांइ इहो गेडर किराए कोई मां कराई मां जॻह ऐं सामान चोरी कर चओ त कचो त खाई वञनि बग़ैर लूण मिर्च जे मां कहिड़ो शर्म तोखे शर्म नथो अचे चोरी कंदे अॻे ई सटियल रहंदो वीचारा अरे चोरी लख जी हुजे या कख जी हा घर जी हुजे या ॿार जी चोरी हूंदी आहे पुट सम्झी पोइ मां बि चयोमांइ चोरी हूंदी आहे नी लख जी मां कई आहे नी पोइ सवेल कई आहे हाणे ॻाल्हि ॿुध घर में कई आहे हे जेको कमरो आहे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए ॿार ई मुंहिंजी पहिरीं चोरी अथई सा बि मजबूरीअ में हिन बोझ मींहुं असांजो हाल अहिड़ो थियो आहे जो बाबे खीसे में नरे न अम्मा जे भांडारे में पैसा तो मजबूरी बाप घर में न कुझु मिले त ॿार त अथरी हणंदासीं नी ॿार जी पहिरीं चोरी आहे अला पक सां इहा ॿार जी तुंहिंजी पहिरीं चोरी आहे पुट पोइ ॻाल्हि ॿुध ॿार जी चोरीअ लाइ माण्हू खे कंहिंजो न कंहिंजो शागिर्द थियणो पवंदो आहे ईअं सम्झो अॼु खां पोइ तूं मुंहिंजो शागिर्द ऐं मां तुंहिंजो उस्ताद आहियां उस्ताद माने स्कूल वारो मास्टर हा पोइ हे घर बि न हलो दा छो न साईं मां स्कूल में दाख़िला वरिती न जंहिं महिल 2 महीना मस पढ़ियो हुउमि 2 महीननि में जीअं स्कूल वञा नी अञा पाण किताब मथे रखां साईं ते उथी बीहनि साईं ते उहे छोड़ा वञ पली पटिया असां पली पटण वञूं पली पटे मोटी अचूं अञा साईं पली छोड़ा वञ छेणा मेड़िया वञ छेणा 2 महीननि में हरार अचे पली पटिया छेणा मेड़िया पली पटिया छेणा पटिया पली मेड़िया पली पटिया छेणा मेड़िया 2 महीननि में अखर ई भाऊ बस क्या मैं शीम छेणा पे पली उहा बि पे साईं पटिया छोड़ा असां हिन चोरी न कराईंदे पोइ जाॾे पेर हलंदा ताॾे जंगू असां हलूं था हा भई वट पाई कुआरी असां चोरी अरे बि त सही चोरीअ खां बस कई न ॿुध मुंहिंजी ॻाल्हि वट कुआरी हथ में कर कई मां तो खां न छेणा मेड़ाईंदुसि हा न वरी पली पटाईंदुसि अला अरे चोरीअ खां सवाइ ॿियो को बि कमु न कराईंदुसि तोखां मां हा हेरे ॾिस हे मुंहिंजो मुड़साड़ो वाइदो आहे दाढ़ी ते थोरो कई नी हा दाढ़ीअ ते थोरो की फिर जाए न दाढ़ीअ ते थोरो की फिर दे नी कांव चोरो निकिरे मूंखे जाए कांव चोरो निकिरे मूंखे न चइजांइ दाढ़ीअ ते थोरो न फिर जाए हा हाणे करिणो छा आहे उस्ताद इहो ॿुधाए हाणे हे जेको कमरो आहे हा भई सही आहे हिन में जेको बि सामान पियो आहे हा इहो सभु तूं कढी आहे ऐं हिन में जेको बि सामान पियो आहे हा इहो सभु मां थो खणी अचां हा हा ठीकु आहे सामान ॿाहिरि कढी पोइ इहो सॼो सामान खणी हली कंहिं मथाईअ ते ॿाहिरि रखंदा पोइ मोटी अची जॻह जा गेडर कढंदासीं गेडर अरे तेसि ताईं खानू ऐं शाबान वारा बि मोटी ईंदा हा हा इहे यार असां वारा इहे अची वेंदा पोइ पाण सॼो सामान खणी हली हिन जा 4 हिसा कंदा 4 पंहिंजो कंहिंजो ॾे भाषा पीर जो भाषा पीर जो छो बाबो चवंदो आहे जेको बि कमु कयो नी भाषा पीर जो कढो जीअं धंधे में बरकत पए
बाबो बि ईअं कंदो आहे नी, काथां कुझु मिलंदो अथव नी, पोइ भाषा पीर जो कढंदो आहे, उहो छा आहे की ॿारनि खे ॾींदो आहे नज़रनि खे, ॿियो नी मासी आहे ॿिन्ही खे ॾींदो अथई, ग़रीबनि में चारियूं। बाबो चवंदो आहे त इहो हाणे मां तो शागिर्द आहियां, मुंहिंजी त पहिरीं चोरी आहे नी ॿार जी, तूं भाषा पीर जो हिसो रखंदे मुंहिंजे माल में बरकत पवंदी नी। अड़जी वियुसि, चरे मां अड़जी वियुसि, जी उस्ताद छा चई? कुझु बि न। हा पोइ तूं वञ उन कमरे में मर वञी, जेको बि सामान पियो आहे जल्दी खणी अच, हिन कमरे वारो मां कढी अचां। वञ पोइ जा पुछ पोइ वञा थो नी। अरे हलो हिते रखां आहे त घर में सामान छो रख, त खाली आहे। अला हेॾे चई, अला हेॾे चई, जल्दी निकल रे अरे बीजा मेरी ॻाल्हि ॿुधो, हिन कमरे में सवेर मां सामान त ॾिसी आयोसि, ईअं हथे खाली मोटी आऊं भॻो काढी थो वञे। सामान आहे, सामान पियो आहे। हा त पोइ बाक़ी छा आहे? वो बि त वेठो आहे नी हो। हा केरु हो? पर तुंहिंजी मां ॾिस चा। अई भाई वो ॾिसई कोन। अरे जल्दी आ निपुर ॿार बस निपुर हलता हलूं। अला आके मन हलूं बस। अरे कमरे में तो कोई भी कोने पिटिया। आए ओए हिन पासे वारी भित ते वेठो अथई। अला हिन पासे वारी भित ते केरु आहे? हिन पासे वारी भित ते साईं भलारो साईं भलारो ए हेडो काट पुछो ना तोके साईं भलारे खबर ना है? साईं भलारो माना कुरान शरीफ। हा पोइ छा आहे? हाँ पुछाई ए कुरान शरीफ घर में चला उस्ताद पुछाई के दो ए चाचो खैर मामा चोंदो आ केडो बि वजो काट पुछो रो जे नी जाते साईं भलारो माना कुरान शरीफ हूंदो आ नी उतो चोरी कंदा ही नहीं। ऐं मां चोरी कंदो ई उतां आहियां। शाबाश। हा छो त क़ुरान शरीफ़ पढ़ण जे लाइ आहे, न कि घर जे अहिड़े शयुनि जे सार संभाल लाइ। पर असांजा माण्हू अन्न जी संभाल लाइ क़ुरान शरीफ़ रखंदा, पंहिंजे बागनि, अंबनि जे बागनि, खजनि जे बागनि, ज़ैतूननि जे बागनि में क़ुरान शरीफ़ रखंदा, टिकजोड़ीअ जे मथां क़ुरान शरीफ़ रखंदा त जीअं को चोर चोरी न करे। अरे के त वरी अहिड़ा जो पंहिंजा पैसा ई वञी क़ुरान शरीफ़ में रखंदा आहिनि, बेवकूफ़ कंहिं जाइ जा। तूं वञ सॼो सामान खणी आ, आख़िर में क़ुरान शरीफ़ बि खणी हलंदासीं। हा हली कंहिं मस्जिद में रखंदासीं जिते केरु पढ़े त सही। हिन घर जा माण्हू क़ुरान शरीफ़ न आहिनि पढ़ंदा। सॼी ॻाल्हि मञी मूंखे इहो ॿुधाए ठीकु आहे तोखे कीअं ख़बर पई त हिन घर जा क़ुरान शरीफ़ माण्हू पढ़ंदा ई न आहिनि? हल ॿुधाए ॿुधाए। हा मूंखे ईअं ख़बर पई जेकॾहिं हिन घर जा भाती क़ुरान शरीफ़ पढ़ंदा हुजनि हा न त पाण सां गॾु खयूं वञनि हा, हिन सुनी जाइ में रखियूं न वञनि हा क़ुरान शरीफ़ खे। सही थो चए। ठीकु आहे उस्ताद सामान खणूं था, आख़िर में यादि करे वज़ू करे क़ुरान शरीफ़ मां खणंदुमि। वञ तूं उस्ताद आहे वञ हुकुम आहे तुंहिंजो। हा वञ मां सामान खणी अचां? हा खणी आ राजो खुयो सामान मां बि चेक कयां, मां बि खणी थो अचां। हल वञ। ठीकु आहे मां ॻाल्हि भली कई। वॾो माल छॾे आहे न बी हिते न हिते मींहं पाणी में ख़राब थींदो। खतरे थो रखां। हाय वॾो माल आहे भाई बि अला लॻे थो हिन घर वारनि जेका तकड़ी लान चाही निकिरी आहे हुनते सामान विसारियां ॿधी विसारियां। हा माना या त हेलीकॉप्टर खणी हूंदनि हेलीकॉप्टर
उस्ताद खे चवां हे वॾो माल वारा हिते करे करे केॾो अॻियां त बीह न अचु त तुंहिंजे ओट ॾाढनि खे ॾाढे विझूं तूं रुॻो आॾो बि हा अची मां छा कयां मां सामान करे खणी आयो मांसि हला पेर ॾिठा मां चिराग जा न लाजा ॾिस हला हला ए अॻियां त बीह नी मुंहिंजे मां न आहियां रे जेको छा आहे मोल न हुजे ॾिसिया अरे मारे चोर 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 हाजर चोर आया घर में हाजर आईली रे बकरी जी मरिया आईली रे जुना सां चोर न आहियूं पर तेतीअ सां वञूं था बस मां तव्हां ॿिन्ही जूं हा ऐं तूं जेको नईं मां चोर थियो आहियां मूंखे ॾेई बा ख़बरदार जो मुंहिंजी कंहिं बि शइ खे हथ लाथो दबा हीअ तुंहिंजी पहिरीं ऐं आख़िरी चोरी हूंदी हा बस हम खां ॾाढियां ॻाल्हाए रहियूं रेल में न विझो हलो तई पासवर्ड ते असां निकिरी वञूं वञो बात आहे ईअं संग मां तो भांगे सभा ॿार जी चोरी खां मां तो भांगे मां घर भलो आहियां चाई इशारा छो तो करे ॻाल्हि करना इशारा छाजा इशारा तो करे छाजा ए दर ॾांहुं बीठो आहे भित टपो हेॾो रस्तो अरे ही अंधो अंधो अला ए अंधो खबरदार हिकिड़ो कदम बि अॻिते वधायो थी न त हिक ई धक सां पूरो करे छॾींदोसांइ हा पूरो छा थो सम्झे शागिर्द ॿुध मां अंधो ज़रूर आहियां पर हियां जो हौसलो तव्हां सॼनि खां वधीक आहे अला मर्यादा हा अरे जे जवान आहियो त हिन दरवाज़े खां ॿाहिरि त निकिरी ॾेखारियो अचो हा ॿाहिरि निकिरी वेंदासीं ज़रूर निकिरी वेंदासीं अंधा तो बि तुंहिंजे घर जे सॼे सामान समेत हलो हिन में अथई चुपचाप करे वञी कुंड में वेहो वाड़े ॾेखारे अच जवाना त वठी ॾेखार हलिया मुड़ुस माण्हू आहे त चुप परे छो बीठो आहे छा चई हलिया चवी छा थो मरी न वियो सुख थी वियो सुख छो त हिन मुंहिंजा ॿिया बि साथी चोरीअ लाइ लथल आहिनि अड़े चढ़ी वियो हूंदो जीअं तव्हां मुंहिंजे रुख चढ़ी विया हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त कंहिंजे घर में हिरण जो अंजाम छा थींदो आहे हा हा ॿुध शागिर्द ॿुध अड़े अड़े हिकु अंधो थो असां सॼनि खे हेॾनि तारनि वारनि खे अंजाम जा दड़का ॾे ॿुधायमि त हा मां सम्झायां थो तूं हेॾे आ तूं जल्दबाज़ी नथी तूं हेॾे आ तूं कमु ख़राबु कंदे ए चोरीअ खां मां सम्झायां थो को चाचा तूं बेस न करनी हा
हे ईअं सम्झ त असां अदा सां धूड़ पातीसीं बसि हाणे तूं असांखे रस्तो ॾे त असां वञूं बसि उतां हेतिरे ते बचो आहे ईअं सम्झ जे नानक कणीअ ते खटिया मां कणीअ ते न न पुट न न वञेसि वञेसि वरी ॿी हर वञेसि 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 न बाबू जो नदी अंधे जो धक्को मारे खारे कणीअ ते त बचो आहे कणीअ